दोस्तों हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जे दिलि आर्ट फैकल्टी में मौजूदु आहियूं ऐं दोस्तनि जूं फरमाइशूं आहिनि त सिंध यूनिवर्सिटी ते कुझु ॿुधाइजे त उन ते हलीम बाग़ी जूं बहितरीनु सिटूं आहिनि त सिंध यूनिवर्सिटी मां जंहिंजो गुज़र थियो वञे जाम शोरे जो सोजण पथर थियो वञे हा हितां जा सुफ़ेदा त गायो विझनि हा हितां मोतीअ जूं कलियूं बि खणो हिकिड़ो गुलमहर संदसि चोटले में हणो हुअ जा केॾी न सुहिणी अथसि सोभी आहे हुअ जा मुंहिंजे ख़्वाबनि जी आसा बि आहे सां ॾिसणु ॾियो असांखे शर्म ॿूटड़ी जेका हथ छा नज़र सां ठरियो थी वञे छा चऊं दिलि सां कुझु करियो थी वञे ॾींहं ॾिठे जा लुटींदड़ हथियारनि सां बिल्कुलु असां बि ॿुधा आहिनि वॾा धाड़े वाल मगर हूअ धाड़ा हणे थी दिलनि ते जो नज़रनि ऐं नज़रनि में धाड़ा हणे मिले थो न सघ हुअ जा मुरकणी मोहणी छोकिरी सा वॾनि वेंटिकल्स ऐं आरिकल्स विच में सदा साइनोसिस ऐं वेनोसिस ते हथ थी विझे मरोड़े छॾे थी वाल उहा हर्ट जा हुअ जा हर रोज़ु हिकिड़े नए ढंग सां दिलनि जा दर ॿिकेड़ियल पियो उखिड़ियो छॾे ॾाढनि ॾाढनि जा छका छॾायो छॾे हुनखे भेटियूं त कंहिंसां भला भेटियूं जेथा भेटियूं ख़ुदा सां कुफर थियो वञे सिंध यूनिवर्सिटी मां जंहिंजो गुज़र थियो वञे जाम शोरे जो सोजण पथर थियो वञे। महिरबानियूं।